आखिर ज़मानो आयो जंहिंमें फ्री हुई चाल चौधार पुट न भेड़ो पैसा माती अखंदार लॻो नगारो ना हक़ जो जित हली विया हक़दार सुलम ज़ोर ज़ईफ़ में कई मिस्कीननि में मार सबरे पर सबको देखो न अबरे के आधार वेठी मलारी मसलन ते कांग गया कोटार मलारी बेचारो जो कमजोर पखी है वह मसलन गाती पे जो या कांग वजीर होगा केड़ी हुकूमत हलंदी वेठी मलारी मसलन ते कांग गया कोटार मिलन बधाइन पटा क्या कुआकार मुख्तियार हंजला नहाजित क्या काया कमदार ओ कशरा फन रस्यो इन्हीं पर पचार वाह बरकत दे जी वही किस्मत करतार जित कासे बाते काज था उत खाजो वनर खरार लख भी या मुल्क में कया आलिम अपार हिन दौर में पढ़ियल तमाम घणा आहिनि हिकिड़े शहर में 100,000 आहिनि पहिरीं वक़्त में वीचारा पढ़ियल घटि हूंदा हुआ या घणा हुआ पर थोरा हुआ तूं किथे किथे पढ़ियल लभंदो हो भले थोरा हुआ पर वो आमल हुआ वो सच्चा हुआ हींअर जी घणा मुलाती घणा कूड़ तेजी पोयां लॻो त ही उहो दौर जंहिंमें आलिम कूड़ कनि न त आलिम कूड़ हराम आलिम खे कूड़ कनि पर उहा खे ॿुधायां थो वरी हुनजो नालो ॿुधायो जंहिं कूड़ कयो इल्म अमल न आहे लख ॿिया मुल्क में कई आलिम अपार शायद अमलन वारा उठी विया छॾे देस दीवार ए मल महबूद दिया कहिड़ा पार जो सुबह थी सुञाई सुबह थी सुञाई मरी बारूद का ठारिया मिठा माखी दी जम कुल्फत में पुर में रातो दी गिचड़ जगह घाटी पे दर्जे दियो और अशोक मरद में हुनर मिली है हाथी के हुनर जी हथों किया इबरत सबने पारा सबको करे खिली खुशाम जन्नत के दियानी दुख में के सदा मंज सैट ए मल महबूद गाल टलाई वञ अलबत कातिर जी कुदरत पुट गले घणी दे के तेरी आखिर ज़मान आयो मुजब चलबा आखिर ज़मान आयो मुजब चलबा थी तू खबरदार दोस्त फिरो दगा कर जग वनाए तुम्हार मीर मुरीद पानी कण गिलास भी गुजार मुल्क मुझायो करवाज विचार पैसे बाटे पत थी उतार वचन हजार अमीरन छनुमात तू इने पर पचार आशा यारीन खटन ते कर मिस्कीनन से मार सालू इन जमाने जो इन भाटिल मां
बासी पीरन ते तो मौला मुसलमान बेवास वरण मानक तो तुझी तवार अजबर गला जाद साजी शाहदार केते करियो मयारी सभी कम अगर आखिर जमाने की स्टोरी हज़ार साल आगे पे हली कदे हली जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम के ॿार खूह में उछलियो वरी याकूब अलैहिस्सलाम के चयो बाबा यूसुफ असांखां बगड़ खाई विया नबी करीम बगड़नि खे घुरायो सभिनि बगड़नि जे पारां हिकिड़ो वॾो बगड़ आयो अर्ज़ कई या सरदार मूंखे छो घुरायो अथव याकूब अलैहिस्सलाम चवणु लॻो ते बगड़ मुंहिंजो यूसुफ खाधो अथव त क़यामत तक आउं कोन बख़्शुमि तव्हांखे बगड़ाऊं करण लॻो सरकार असीं बिल्कुलु बेलो आहियूं ऐं छा पर मुंहिंजी क़ौम तुंहिंजो यूसुफ ॾिठो ई खाइण वारी ॻाल्हि त ठही पर असां ॾिठो ई कोन इन जो कसम कहिड़ो थो खणी एतिरो मुंहिंजा सुहिणा साईं ऐं आख़िर ज़माने जे माण्हुनि मां पर आउं दुनिया मुल्हनि मां जो त माण्हू जेके जटलासी आहियूं उहे त न को ॾोह खे सुञाणो न को सवाल खे पर आलिम ते सॼो ॾींहुं ॾिसनि पिया ऐं ॾिसी पोइ कूड़ करणो आलिम न उहो भुलो आख़िर ज़माने जे माण्हुनि मां थी वठो उहो आख़िर ज़मानो कहिड़ो जंहिंमें असीं वेठा आहियूं छो जो वफ़ायूं ख़तम थी वियूं सचायूं ख़तम थी वियूं कूड़ ज़ाहिर थियो कूड़ दुनिया ते छाइजी वियो एॾे कूड़े अंधारे में असांखे ख़ुदा हिकिड़ो सचो हीरो ॾियारियो पर अफ़सोस जो नसीब न थियो उहो कहिड़ो हीरो उहो एशिया जो हीरो जंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली भुट्टो 1985 साल सदर अयूब जी हुकूमत भुट्टो साहब वज़ीर ख़ारजा हुआ हिंदुस्तान पाकिस्तान की लड़ाई लगी पई अची पाकिस्तान की फौज हिंदुस्तान जा कदम अचा अहिड़ी कदम रोट कयो जो लाल बहादुर शास्त्री वीचारो जॾहिं गादी ते हो पर ॿिनि टिनि जायुनि ते बेहोश थी वियो ॾिठी जा फौज जी हालत भॻो रूस वटि ॾिठी मारिजी वियासीं बचाव वठो रूस वटि बचाव बचाव जा आवाज़ न आई रूस वारे पाकिस्तान जा घुराया उन वफ़द में सदर अयूब जी अॻुवाणी भुट्टो साहब शामिल हुआ ताशकंद शहर में फ़ैसिलो तय थियो फायरबंदी जो फ़ैसिलो सभिनि सयूं कयूं भुट्टो साहब जे अॻियां काग़ज़ उछले लेने जहिड़ो ते आउं सयूं न कंदुसि छो नथो करे ही मुंहिंजे मुल्क जे नुक़सान में हिते कॾहिं सयूं न कंदुसि सदर अयूब डोडा कढण लॻो माने अखियूं कढण लॻो त सदर सयूं करियां पियो तूं हिकिड़ो वज़ीर ख़ारजा सही नथो करे उनजे जवाब में भुट्टो साहब इस्तीफ़ा लिखी वियो तो उछले ॾिनसि त ही तुंहिंजी ख़ारजाई वठ अहिड़ी ख़ारजाई जी मूंखे का ज़रूरत कोन्हे पाकिस्तान हुकुम कयो सदर अयूब त भुट्टो साहब खे गिरफ़्तार करे जेल में विझो भुट्टो साहब खे जेल में बंदि करे वियो उनजी क़ीमत सदर अयूब खे कहिड़ी चुकाइणी पई जो गादी तां लथो कीअं लथो पंहिंजे अखियुनि अॻियां जीअं लथो तीअं पाण खे ख़बर आहे ईअं थी लहनि त पोइ ख़ुशी सां नथा ॾींदो आहे आयो यया साहब ईंदे हो पाबंदी खई सियासियुनि तां वोटुनि जो ऐलान कई सभिनि खे छूट ॾिनई जेके बि नुक़्ता अचूं सभु क़बूल कयूं त उन में अहिड़ा ई नुक़्ता अॼु मुल्क टुटण जा पर हू क़बूल करे वेही रहियो मुजीब खे बि छूट ॾिनई साईं जीअं खे बि छूट ॾिनई वञो आवाम सुञाणे त मुंहिंजो को इतराज़ कोन्हे सभु को सियासतदान पंहिंजी घटि वधि छोड़ में लॻी वियो भुट्टो साहब पीपी जो बुनियाद रखी हिकिड़ो तूफ़ानी दौरो शुरू कयो उहो पीटीए खां हलण लॻो रोज़ाने नयूं नयूं झलकियूं अख़बारूं ॿुधाइनि रेडिया ॿुधाइनि
या उम्मीद थी भी करे टंडे वाला खान में दो दिल पर दीदार कंदासूं ऐं संद से वॾा लाची मत बोल ॿुधंदासूं संदसि तकरीर ॿुधंदासूं पर जॾहिं संदसि सवारी हैदराबाद रात अची रहिया मीर एजाज अली खान ठाकुर तॾहिं मुस्लिम लीग में हो खत लिखी त मुंहिंजे शहर में न अचिजे उनजी पुठ भराए लिखे त तुंहिंजो शहर अंदरि तूं टोर रख ऐं शाइर था मटींदुसि त मूंखे तूं रोके नथो सघे ॿारहीं रोड त सिधो मादरी प्रोग्राम थियो टाइम कहिड़ो संदसि अचण जो सुबुह जी नमाज़ खां बाद सिज उभरे खां अॻु असीं पंजे ॿार उथियासीं निंड मां ॿेड़ी देरि थी वई हलो नमाज़ में जिंदी पारी वरी अलाह खे लिखी पियो न चांहि ठाहे न पीड़ी लटासीं कच्छी माण्हू चांहि खां सवा लाशो बि न खणो अगरि खणो था भॼो चांहि उन असांखे न पीड़ी ठाहे न चांहि ठाहे इहा उमेद थी सुधासीं सभिनि खां अॻे वेंदासीं पर जॾहिं रोड ते पहुतासीं त ॿई रस्ते जा कबलात हुजनि रोड ते नज़र पवे न असांखे हज़ारों बल्कि लाखों हुआ बि लाखों माण्हू हुआ छो त महिलनि में कतार हुयो इहो दिलि में ख़ौफ़ थी पियो जेके बंदि मोटर में आयो त ॾिसंदासीं पर बहादुर पुट बहादुर जो लोडिंग जी केबिन ते खुली ते मथे बीठो हिते सठ ॿिनी तरफ़नि जी सलामी वठंदो मुस्कुराए थो हर हिकु माण्हू जी दिलि ते कंट्रोल कंदो पियो अचे असां खां सवारी मटी मुंहिंजे भाउ जी उस्मान जे मुक़दर में हिकिड़ो चमको ॾिठई उहो ॾिठी जेको नालो मथसि ज़ुल्फ़कार अली माना तलवार अली जी उहा अहिड़ी तलवार ज़ुल्फ़कार हुई जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम मियान खां ॿाहिरि कंदा हुआ त लाखे दुश्मन पर हर हिकु दुश्मन पंहिंजे सिर ते हिरास समझंदो ज़ुल्फ़कार जो हू चए मुंहिंजो सिर कटींदी हुजे एतिरे क़दुरु ज़ुल्फ़कार जो कंट्रोल रखंदो उहो चमको ॾिठाई त ही लाफ़त आहिनि त को ख़तरु थो पए सघे ज़ुल्फ़कार जे नाले ते कलाम ॿधई त उहो साॻियो चमको आहे चमके हैदर जी तलवार चमके हैदर जी तलवार दुनिया के नसीब न थी ढाई रंपा के दुनिया जो छॾण ॾाढी मुश्किल है 100 वरन जे माण्हू खे पुछण वेंदे बीमार हो तो पुछण वेंदे 100 वरन जो भई झूना कीअं है चलो दुआ कर हिन चारी मां चढ़ा यही न चलो दुआ कर मरण सब हिन चारी मां चढ़ंदे तूं कंदे बि छा काम का खटनो क्यों चढ़ने वाली ॾाढी प्यारी दुनिया है पर घोड़ा वक्त थोरो छॾणी थी पवे
त ही नार वारा लोटा हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा पर अहिड़ो लीडर किन हज़ारनि सालनि खां पोइ पैदा थिए जेको लखे लीडर अचनि पिया आया के ईंदा मंसूर में ॼाणायो हुई त इंशाअल्लाह आऊं जे चढ़ंदुसि त सोशलिज़म ज़रूरु आणींदुसि इन सोशलिज़म जे नाले ते उत्तर कुंड खां हिकिड़े मुल्ह दां थी उहो कहिड़ो मुल्ह हो उनजो नालो अबुल आला मौदूदी भली नालो वॾो शहर सुञो ॿियो सुबुह मौलवी आहे इहा ॻाल्हि कीअं अथसि भला छा कजो वाकई और केड़ी दाम थी कुफर तो इने का बचजो सोशलिज्म का बचजो भले इहो छिक न मियोसु जसु ॾिसूं बड़ा आलम थी है कौन कंदो मता सही ॻाल्हि हुजे और या सारे पदेन वाले मौलवी का उहे कहिड़ा मौलवी जेके न को सियासत में न को लालच में फी सबिलिल्लाह वारनि खां पुछियोसीं भले सोशलिज्म छा आहे ही चवण लगा सोशलिज्म माना बराबरी मुसावत मोहम्मदी नज़ाम मुस्तफा इन ला मरो इन ला जियो वठी सोशलिज्म जा नारा आयासू हाजी उस्मान मिसरामदी तो सोशलिज्म जी छोली जे भुटो जी लगी सियासतदाननि ॾिठो जेके ॿी पार्टियुनि वारा बिना पीपी जे वीचारा मार्च करे वेही रहिया ॾिठो त पहले ही समुंड टुटी पियो हिनखे गंढो ॾींहुं असां खां कोन ईंदो सभु को मार्च करे वेही रहियो हिकिड़ो साहब आदर टाकी मोटर जी फुल करे ॿियो कराची ॾिसे त कराची ते हर हिकु जाइ ते पीपी जो झंडो हर एक मानव जे मुंह में जिए भुटो बदहवास थी वियो आयो हैदराबाद हैदराबाद जी हालत उन खां अवल ॾिठे त ॿारहं वारनि खे ॾिसां जेके अंगूठे जी सही वारा नंढे वॾे कमला था नंढो भिटाइनि अॼु उन्हनि जो टाइम आहे वधीक मोह हैदराबाद खां जॾहिं तलार आयो त उन टाइम में तलार वारनि जो कहिड़ो कमु हुजे जेको मेंबर हथ अचे उनखे जीए भुटे जो नारो हणे
जीअं भुटो चई पोइ वञ इहो जे मुस्लिम लीग वारनि खे फिरी आया साहिब फार्म केॾा निकिता आहियो वोटनि जी परगोर ते थी सघे त पोइ असांखे वोट ॾिजो हिन जो पहिरीं तो जीअं भुटो कंहिंजे हथ में पत्थर कंहिंजे हथ में सिरोटो कंहिंजे हथ में धको ते 400 माण्हू कंहिंखे चवंदो वोटनि ते घेरो करे रहिया पीपी वारा भले जीअं भुटो कयो मुस्लिम लीग वारा मूंखे छॾियो त घर तरजी करियां तेरो इजाज़त कोन मिलंदी जी वञ हर हिकु कलाम में इहो नकुल कंदो हुया कंदो रहंदुसि इहो नकुल जो पहिरें वक़्त में वीचारा वाणिया हूंदा वाणिया गनीमत वारा हुआ उहे त पंहिंजी गनीमत में काबू हुआ पर जेके ग़रीब हुआ वो गॾण ते रेज़ की सामान विझी ऐं विकिणंदा हुआ ॿाराड़ियुनि में उनखे चवंदा घोड़ियो वारो गॾा पढ़ाणे सामान रखी सुबुह जो नाश्तो करे रवानो थियो ॿाराड़ी ॾांहुं गॾा ते चढ़ियो वञे हरी जा भॼन ॻाईंदो राम खे रिचाईंदो पियो वञे अॻिते वञे जॾहिं जंग भर में वियो त हिकिड़ी हस्ती नज़र आयसि कहिड़ी हस्ती हुई वो कारिन में जो सांड लिखो कंधार पहलवान बीठो आहे 22 वार सलवार हुयसि सतरिया बिया वञी गोॾा लॻिया बोबाड़ियूं कुआड़ी कुले ते 6 परसण से आया जो भले ॿार जी लोड ॿधी छॾिबो वारी ॾिठो त पहिरीं ख़ैर कोन्हे ही माण्हू ख़ैरी कोन्हे अॻे ई ॾिसंदे ई डप पइजी वियसि वरी जो वेझो हकल खे वाणिया पी साईं हुकुम जेकी खपे थो मिर्च बसर ते बसरा पुट जीअं चवां थो थी चओ जीअं त अॼु साईं हुकुम पियो कयो न मुड़ुस केरु हुजे मुड़ुस हुजे बरोच दिलि में ख़्यालु कई त घणेई परा ॿार खाधा अथमि ही हिकिड़ो सवाब करे छॾिया मुंहिंजी जिंद छुटे सवाब कहिड़ो न थी वाणीअ खे मुस्लमान करण जो हे वाणिया कलमो पढ़ वाणी चवे साईं किथे मुंहिंजा ॿार बचा के आऊं हथ लॻी था कलमो पढ़ण जे आऊं चवां थो कलमो पढ़ तूं चवंदो ॿार बचा अहिड़ी कुआरी हणंदुसि सिसी हथ में ईंदी ॻाल्हाए किथां बि वाणियो वाणी ॾिठो मारींदो वारी हेॾा न जोतारी थी साईं आऊं हिंदू आहियां कलमो ॼाणा कोन मूंखे पढ़ी ॿुधायो कलमो त पोइ पढ़ा बोलो जो तूं ॾिनो कलमो हथ न आयो ते छॾायो आया कलमो मूंखे यादि हाणे वञी पिन जे किथां वोट मिले वारियूं त जिंद छॾायो पर हिन साहिब मौसूफ़ जी जिंद न छुटी तरारो और मां चओ जीअं भुटो जिन त पत्थर सां अखि न हूंदी मिठे ॿार ईंदा हथ वॾी चेरा जीअं भुटो जीअं हथ बसि जो हाणे वञी पिन जे किथां वोट मिले हथ किथां जंगल भरनि में ख़ुदा जो कसम समुंड में वियासीं सावले जे वेले ते उते बि जीअं भुटो जो नालो असां समुंडनि में ॿुधासीं त जंगल भरनि में भुटो जीअं
निहारे जोहरी हारे जोहरी के दाना दोस्त कजम जड़ी तेरी लार न लुटना धरती जीअं न धुबन जे तो सिलसिले खां धरती धुबी वञे पर मर्द जो सिलसिलो अचे मर्द न धुबे जहिड़ो समुंड जो छेड़ अहिड़ो मर्द पंहिंजो छेड़ जहिड़ो सोन खे कस अहिड़ो सचे यार खे कस जुगल यार जोहरी जुगल हारे जोहरी के दाना दोस्त कदम जड़ी तेरी लार न लुड़ना जो धरती जीअं न धुबन उने कुन अमी कजियां तांग न चेतिन सजन सोने हार जी वहे न विर्तजन पक्का परी कजन कजन माकी न थिए सवारी बदिन खां अॻिते रवाना थिया कजन खां विया राम की बाज़ार खां अॻिते वञणु लॻो साईं हेॾा ॻोठ कोन्हे माण्हू कोन्हे चई मार्च करे अचो गाॾियूं छॾणियूं पयूं पिया त साईं केॾा लॻा माण्हू ई कोन्हे मूंखे कमु आहे हिंदुस्तान जी सरहद में कदम पंहिंजा छापे पोइ वापसि मूंखे ही नक्शो हिते कढियो मुंहिंजे कदम वापसि विया मीरपुर मां सागर रवाना थिया सागर हिकिड़ो शहर महर पहुचो रहियो ऐं ॿिनी तरफ़नि खां रस्ते जे गोलियुनि जा आवाज़ आया वीर आशीष धरती ही कहिड़ियूं गोलियूं कंहिंजे लाइ गोलियूं कहिड़ी दुश्मनी एतिरे में संदसि साथी खे ड्राइवर खे गोली लॻी वई हुनजो मौत ॾिसी पाण खुली जीप में वेठल हो वधी वियो पाण खे उछलियो अथसि त वञी मैदान ते किरियो किरी पई खमीस चीरे छाती कढी ॾिनई त आऊं बुटो आहियां मूंखे हलो कोन्हे अवां जो ॿियनि सां कहिड़ो मतिलबु आहे जेके सुपर सीना गोलियुनि खे कढी बहादुर उन्हनि खे ई चइबो आहे उहो बुटो बहादुर इंसान